नाज़रीन, सकरन बरसां ॻोठ साहिब खान जलालानी जे रहवासिन लाह जे शागिर्द फ़कीर प्यार अली जलालानी, मियाँ बख्श जलालानी, इमामुद्दीन जलालानी ऐं अली हैदर जलालानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त CIA पुलिस इंचार्ज नवाब शाह मुबीन परियार गुज़िरियल ॾींहुं बिना सबब जे ज़िले जे 7 थाणनि जे SHO सां गॾु 400 पुलिस एहलकार वठी असांजे ॻोठ ते चढ़ाई कई ऐं बेगुनाह छापो हणी असांजे ॻोठ जे माण्हुनि में ख़ौफ़ हिरास फैलाइण, ॿारनि ते तशद्दुद कयो ऐं चादर चौधरी जो तक़दुस पायमाल करे घरनि में घिड़ी मंशात हथ करण जी कूड़ी दावा कई आहे। जॾहिं त असांजे ॻोठ मां कुझु बि बरामद कोन थियो। अगरि मंशात मिली हुई त मीडिया खे छो न ॾेखारी वई। हुन चयो त ॻोठ में कुझु माण्हू पुलिस जे सरपरस्ती में ज़ेडेकी हलाइनि था त उन्हनि सां असांजे सॼे ॻोठ वारनि जो कहिड़ो ॾोह जो एॾी पुलिस वठी बिना पुछण जे या ॻोठ जे चङे मुड़ुसनि खां बिना ॿुधाइण जे एतिरी तादाद में पुलिस वठी अची ॻोठ ते छापो हयो। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। पुरज़ोर अपील थो कयां त असांजो स्टैंड वठी करे असांखे इंसाफ़ ॾियारायो वञे। हिक तरह जो MPA गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं MPA गुलाम कादिर चांडे खे अपील थो कयां त साईं हिन वाक़े जो नोटिस वठी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। अदरवाइज़ सुभाणे असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां माना एहतिजाज जो हक़ रखूं था। असां एहतिजाज जो दाइरो वधाए सघूं था। असां सां इंसाफ़ इहो ई कयो वञे त जेको आहे सो DSP मुबीन परियार असांजे ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खां माफ़ी वठे ऐं जेको आहे सो एक्सक्यूज़ करे। महिरबानी। पुछणु थो चाहियां त पाकिस्तान पेनल कोड में या CRPC में कहिड़े क़ानून में इहो लिखियलु आहे त तव्हां हिकिड़े 3 या 4 मंशात फ़रोशनि लाइ, जेका मंशात माना हीरोइन जी क़िस्म बि न आहे, न को चर्च जो क़िस्म आहे, तव्हां उन्हनि 3 माण्हुनि खे पकड़ण लाइ तव्हां 400 नफ़री वठी करे ॻोठ ते तव्हां धाव ॻोल्हियो ऐं जेको आहे सो तव्हां ॻोठ जे चङे मुड़ुस खां बि न पुछो, तव्हां एंट्री ईअं करे छॾियो। सुभाणे अलाह न करे ख़ुदा न ख़ास्ता को जहिड़ो थी पए, का माना जेको आहे सो उते को कंहिं क़िस्म जो अहिड़ी मज़ामत थी पए त उन जो ज़िम्मेवारु केरु आहे? पुलिस असांजे घरनि में पुॼी आहे त असांजे ॻोठ में इलाही सारा बीमार माण्हू, कोढ़ा माण्हू, ॿारड़ा, उन्हनि में रोज़राड़ो औरतूं, उन्हनि में रोज़राड़ो मची वियो आहे। त आख़िर इहे छा, इहा शामत कहिड़ी आहे जो 400 खां मथे पुलिस वारा असांजे ॻोठ में असांजे घरनि में लही आया आहिनि? छा असां तालिबान आहियूं? छा असां क्रिमिनल आहियूं? छा असां दहशतगर्द आहियूं? असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं पाण लॉ जो स्टूडेंट आहियां। असांजो इन मीडिया जे थ्रू हिकिड़ो मैसेज आहे जेको DSP मुबीन परियार जे ख़िलाफ़, जेको कल्ह 7 ज़िलनि जी पुलिस वठी करे